أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إذ قال الله يا عيسى إني متوفيك ورافعك إلي ومطهرك من الذين كفروا وجاعل الذين اتبعوك فوق الذين كفروا إلى يوم القيامة ثم إلي مرجعكم فأحكم بينكم فيما كنتم فيه تختلفون فأما الذين كفروا فأعذبهم عذابا شديدا في الدنيا والآخرة وما لهم من ناصرين وأما الذين آمنوا وعملوا الصالحات فيوفيهم أجورهم والله لا يحب الظالمين ذلك نتلو عليك من الآيات والذكر الحكيم إن مثل عيسى عند الله كمثل آدم خلقه من تراب ثم قال له كن فيكون الحق من ربك فلا تكن من الممترين فمن حاجك فيه من بعد ما جاءك من العلم فقل تعالوا ندعو أبناءنا وأبناءكم ونساءنا ونساءكم وأنفسنا وأنفسكم ثم نبتهل فنجعل لعنة الله على الكاذبين إن هذا لهو القصص الحق وما من إله إلا الله وإن الله لهو العزيز الحكيم فإن تولوا فإن الله عليم بالمفسدين صدق الله العظيम। जै वक्त फरमायो अल्लाह ताला ए ईसा अलैहिस्सलाम बेशक मां पूरा कंदड़ आहियां तुंहिंजो ऐं बुलंद कंदड़ आहियां तोखे पंहिंजे तरफ़ ऐं पाक कंदड़ आहियां तोखे उन्हनि माण्हुनि खां जिन कुफ़ुर कयो ऐं बणाईंदड़ आहियां उन्हनि माण्हुनि खे जिन ताबेदारी कई तुंहिंजी मथां उन्हनि माण्हुनि जे जिन कुफ़ुर कयो क़यामत जे ॾींहं ताईं पोइ मुंहिंजे तरफ़ आहे मोटणु तव्हांजो पोइ फ़ैसिलो फ़रमाईंदुमि तव्हांजे विच में उन शइ में जो इन्हीअ में तव्हां इख़्तिलाफ़ कंदा हुयो। बाक़ी जिन माण्हुनि कुफ़ुर कयो पोइ अज़ाब कंदुमि मां इन्हनि खे अज़ाब करणु सख़्तु दुनिया में ऐं आख़िरत में ऐं नाहे इन्हनि जे लाइ कोई बि मददगार। ऐं बाक़ी जिन माण्हुनि ईमान आंदो ऐं अमल कयूं चङा पोइ पूरो करे ॾींदो इन्हनि खे अजुर इन्हनि जो ऐं अल्लाह ताला नथो मुहबत करे ज़ालिमनि सां। इहो तिलावत कयूं था असां इन्हीअ खे तोते आयात खां ऐं हिकमत वारे ज़िक्र क़ुरान मजीद खां। बेशक ईसा अलैहिस्सलाम जो मिसाल अल्लाह वटि मिसाल आहे आदम अलैहिस्सलाम जी पैदा फ़रमाईनी खे मिटीअ खां पोइ फ़रमाईनी जे लाइ थी पोइ थी पियो। हक़ आहे तुंहिंजे रब जे तरफ़ां पोइ न हुज तूं शक कंदड़नि खां। पोइ जा माण्हू झगड़ो कई तोसां इन्हीअ में बाद उन जे जो अची चुको तो वटि इल्म खां पोइ चओ अचो सॾियूं असां पंहिंजे पुटनि खे ऐं तव्हां पंहिंजे पुटनि खे ऐं असां पंहिंजे औरतुनि खे ऐं तव्हां पंहिंजे औरतुनि खे ऐं असां पंहिंजो पाण खे ऐं तव्हां पंहिंजो पाण खे पोइ दुआ घुरूं असां पोइ मुबाहिलो कयूं असां
पोइ कयूं असां अल्लाह जे लानत के कूड़े कंदड़नि ते। बेशक ही अलबत्त ये किस्सा आहिनि हक़ जा। ना है कोई भी इलाह मगर अल्लाह। बेशक अल्लाह ताला इहो ज़बरदस्त हिकमत वारो आहे। पोइ जेकर फिरी वञनि पोइ बेशक अल्लाह ताला ॼाणींदड़ आहे फ़सादनि खे। सूरह आल इमरान जो 6हों रुकू 3 सिपारे तिलकर रसुल जो 14हों रुकू आयत नंबर 54 खां आयत नंबर 63 ताईं मुकम्मल रुकू तर्जुमे समेत तिलावत कयोसीं। अॼोके इन आयात जो तफ़सीर मालिफुल क़ुरान मौलाना हाफ़िज़ मोहम्मद इदरीस कांधलवी रहमतुल्लाह अलैह जे लिखियल तफ़सीर जुल्द नंबर 1 सफ़ो नंबर 621 खां मुंतकिल कयो थो वञे। हुते हिन आयतुनि जो जेकर तफ़सीर कजे त हिन जे लाइ कलाक घुरिजनि, पर मुख़्तसर इन आयात जो तफ़सीर इख़्तिसार सां कजे तो। पहिरीं आयत में अल्लाह ताला हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे बिशारत ॾिनी त ईसा अलैहिस्सलाम असां तोखे इन्हनि दुश्मननि खां पूरो करे वठंदासीं, तुंहिंजो कोई भी जुज़ उन्हनि में बाक़ी न छॾींदासीं जंहिंखे इहो हथु लॻाए सघनि, पकिड़े सघनि, फांसी ते चाढ़े सघनि, कुझु भी न करे सघंदा। ॿिए नंबर ते अल्लाह ताला हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे इहा बिशारत अता फ़रमाई त इन्हनि काफ़रनि खां पूरो ईअं तोखे वठंदुमि जो तोखे पंहिंजे तरफ़ खणी छॾींदुमि, आसमान ते घुराईंदुमि जेका मलाइकनि जी करारगाह आहे। पूरो सही सालिम खणाए करे आसमान ते तोखे खणाईंदुमि। पोइ दुश्मननि खां निजात हासिल थींदी तोखे ऐं तोखे आसमान जे तरफ़ जिस्म समेत खणाईंदासीं। अल्लाह ताला हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे खणाए छॾे। टी बिशारत अल्लाह ताला हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे इहा अता फ़रमाई त मां तोखे इन्हनि नापाक ऐं गंदनि काफ़रनि जे मुतअफ़्फ़न बदबूदार पाड़े खां भी पाक कंदुमि, साफ़ कंदुमि, मुअत्तर कंदुमि, अहिड़ी जॻह ते पहुचाईंदुमि जाते कुफ़ुर ऐं अदावत जी, नजासत जी बदबू भी महसूस न थींदी। हर दम तूं फ़रिश्तनि जे तस्बीह ऐं तक़दीस जे ख़ुशबू वारे माहौल में रहंदे। चौथे नंबर ते अल्लाह ताला हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे इहा ख़ुशख़बरी अता फ़रमाई तुंहिंजे दीन जे इत्तिबा करण वारे माण्हुनि खे क़यामत ताईं तुंहिंजे मुखालिफ़ीन ते ग़ालिब ऐं फ़ाइक़ रखंदुमि। उहे हमेशा क़यामत जे ॾींहं ताईं हर जगह ग़ालिब रहंदा। जीअं नसारा हर जगह यहूद ते ग़ालिब ऐं हुकुमरान रहंदा अचनि था, क़यामत जे ॾींहं ताईं जेके तुंहिंजा मञण वारा हूंदा उन्हनि खे तुंहिंजे मुखालिफ़ीन ते ग़लबो मिलंदो। क़यामत जे क़रीब दज्जाल जेको हिकिड़े जज़ीरे में महबूस आहे, जेल खाने में छॾियल आहे, यहूद इन जे इर्द गिर्द गॾु थींदा ऐं इहे कोशिशि कंदा त उनजी सरगर्मी में, उनजी अॻुवाणी में पंहिंजी हुकूमत क़ाइमु कनि। इन लाइ दज्जाल यहूद क़ौम मां आहे ऐं उन्हनि मां हूंदो। इन जे करे समूरा यहूदी उन जे झंडे जे हेठों गॾु थी करे मुसलमाननि सां जंग कंदा
उन वक़्तु यकायक अल्लाह ताला हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे आसमान मां नाज़िल फ़रमाईंदो ऐं दज्जाल जेको यहूदियुनि जो बादशाह बणियल हूंदो उनखे पंहिंजे हथ मुबारक सां क़त्ल फ़रमाईंदो। दज्जाल खे हज़रत ईसा अलैहिस्सलाम क़त्ल फ़रमाईंदो। बाक़ी यहूद जे लश्कर जो क़त्ल ऐं क़िताल ऐं उन गिरोह जो बिल्कुलिया पाड़ पटिण हज़रत इमाम महदी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हवाले हूंदो। इमाम महदी रज़ी अल्लाह ताला अन्हु मुसलमाननि जे लश्कर खे वठी करे दज्जाल जे मुत्तबीन खे चूंडे चूंडे क़त्ल कंदो। पोइ जॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो नुज़ूल थींदो तो उन वक़्त में इस्लाम खां सवा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन खां सवा कोई भी दीन न हूंदो। पंजी बिशारत हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे नुज़ूल मिन समा खां पोइ तमाम इख्तिलाफ़ात जो फ़ैसिलो अल्लाह ताला फ़रमाईंदो ऐं छो त सॼी मख़लूक़ जो मोटण अल्लाह ताला जे तरफ़ ई आहे। उन जो फ़ैसिलो हीअं थींदो जो यहूदी पंहिंजे गुमान बातिल में ई सम्झनि पिया त असां हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे क़त्ल करे छॾियो आहे। इन्ना क़तलनल मसीह ईसा इब्न मरियम रसूल अल्लाह ताला उन्हनि जी तरदीद फ़रमाई वमा क़तलूहु वमा सलबूहु वलाकिन शुब्बिह लहुम। न उनखे क़त्ल करे सघिया न उनखे फांसी ॾेई सघिया पर इन्हनि यहूदियुनि जा माण्हू खे क़त्ल कयो हो उनखे अल्लाह ताला हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे मुशाबिह बणायो हो। ऐं नसारनि जो जेको ग़लति गुमान आहे त हज़रत ईसा अलैहिस्सलाम या ख़ुदा आहे या ख़ुदा जो पुटु आहे या हज़रत ईसा अलैहिस्सलाम ऐं हज़रत बीबी मरियम ऐं अल्लाह ताला गॾिजी करे इन्ही खे चइबो आहे अक़ीदो तसलीस। टई जरा गॾिबा त हिकिड़ो अल्लाह ठहंदो। अल्लाह ताला उन जी तरदीद फ़रमाई ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो बंदो आहे अल्लाह जो रसूल आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जॾहिं आसमान खां नाज़िल थींदो ऐं उहे पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदा त ईसा अलैहिस्सलाम न क़त्ल थियो हो न फांसी ते चढ़ियो हो बल्कि अल्लाह ताला उनखे आसमान जे तरफ़ खणाए छॾियो हो ऐं उनखे अल्लाह ताला वरी पंहिंजे मशीयत सां ज़मीन ते क़ुर्ब क़यामत खां पहिरियों नाज़िल फ़रमाईंदो। उन खां बाद में अल्लाह ताला फरमाए इन्न मसल ईसा इंदल्लाह कमसल आदम खलक़हु मिन तुराबिन सुम्मा क़ाल लहू कुन फयकून। ईसा अलैहिस्सलाम जो मिसाल अल्लाह वटि आदम अलैहिस्सलाम जे मिसाल वांगुरु आहे जो आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला मिट्टी मां पैदा फ़रमायो। इन आयत जो शान नुज़ूल नसाराए नजरान हिकिड़ो शुबहो कयो। अल्लाह ताला उन शुबे ऐं शक जे जवाब में इहा आयत नाज़िल फ़रमाई त ईसा अलैहिस्सलाम उन्हनि चयो त बिना पीउ जे पैदा थियो आहे या त इहो अल्लाह जो हिसो आहे या अल्लाह जो पुटु आहे। पोइ अल्लाह ताला उन जे जवाब में आयत नाज़िल फ़रमाई त ईसा अलैहिस्सलाम जो बिना पीउ जे पैदा थियणु को ताजुब जी ॻाल्हि न आहे छो त आदम अलैहिस्सलाम त बिना पीउ ऐं माउ जे पैदा थियो हो। उनखे माउ बि कोन न को पीउ सिर्फ़ु मिट्टी मां पैदा कई। ईसा अलैहिस्सलाम अगरि चे पीउ खां सवाइ पैदा थियो आहे पर पंहिंजी जिन्स जे हिकिड़े फ़र्द मां पैदा थियो आहे न। तंहिंजे करे ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो पुटु न आहे। ईसा अलैहिस्सलाम चूँकि रूहुल अमीन यानी जिब्रील अमीन अलैहिस्सलाम जे नफ़ख़ा खां पैदा थियो हो ऐं रूहुल अमीन वांगुरु उन जो लक़ब बि रूहुल्लाह हुयो
हज़रत जिब्रील अमीन अलैहिस्सलाम फूक ॾिनी, हज़रत बीबी मरियम अलैहिस्सलाम जे गिरेबान में ईसा अलैहिस्सलाम अगरचे सूरतन इंसान ऐं बशर हुयो, अल्लाह ताला उन में औसाफ़ मलाइका रखियूं, उन करे अल्लाह ताला उनखे आसमान ते बि खणायो त पंहिंजे हमजिन्स फ़रिश्तनि में ज़िंदगी बसर करे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला जेके मोजिज़ात ॾिना उनखे बि रफ़ाइल समा सां ख़ासि निस्बत हुई, यानी उहे जेके मोजिज़ा हुया उहे बि बुलंदी जे तरफ़ वारा हुया। जॾहिं मिट्टी जो पखी ठाहे करे फूक हणंदो तो पखी थी करे उॾंदो हो, मथे वेंदो, त हज़रत ईसा अलैहिस्सलाम बि पाण अल्लाह ताला उनखे मथे खणाए, आसमान ते खणाए छॾियो, छो त उनजे फूक ॾिनल पखी बि मथे उॾंदो हो। ऐं ईसा अलैहिस्सलाम आदम अलैहिस्सलाम सां मुशाबिहन तरह हो, जो ईसा अलैहिस्सलाम क़यामत जे क़रीब आसमान मां नाज़िल थींदो, त हज़रत आदम अलैहिस्सलाम बि आसमान मां ज़मीन ते लथो हो। इन करे हज़रत आदम अलैहिस्सलाम ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी मुशाबिहत आहे। वे हज़रत आदम अलैहिस्सलाम जो नुज़ूल आसमान खां जिस्म सां थियो हो, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो नुज़ूल भी आसमाननि खां जिस्म सां थींदो। इन जो इख़्तिसार कयोसीं, आख़िरी आयत के मुख़्तसर कयूं था। उन आयत में अल्लाह ताला फरमायो आहे, इन आयत के चइबो आहे आयत मुबाहिला। आयत मुबाहिला छा आहे? आयत मुबाहिला इहा आहे त नसारनि खे जेके हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे मामले में बज़िद हुया, घणा बहस कनि पिया, तस्लीम न पिया कनि, मञनि न पिया, पोइ अल्लाह ताला इहा आयत नाज़िल फरमाई त इन्हनि खे चओ त जेकॾहिं तव्हां नथा मञो पोइ अचो त असां दुआ था घुरूं, मुबाहिलो था कयूं त कूड़े ते अलाह जी लानत आहे, अलाह जो कहर आहे। पोइ उन मुबाहिले जो तरीक़ो इहो आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन नजरान जे नसारा जे वफ़द के घुरायो ऐं इहा आयत उन्हनि खे पढ़ी ॿुधायूं ऐं उन्हनि खे फरमायूं जेका क़ुरान शरीफ़ में बि लिखियलु आहे, असां पंहिंजे पुटनि खे सॾियूं, तव्हां बि पंहिंजे पुटनि खे सॾियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत इमाम हसन, हज़रत इमाम हुसैन, हज़रत इमाम हुसैन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गोद में हुया। हज़रत इमाम हसन खे आंगुर खां पकड़ियो हुयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत फ़ातिमतु ज़हरा ऐं हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु खे वठी करे सही जन तशरीफ़ फरमा थिया ऐं उन्हनि खे चयूं त असां बि पंहिंजे पुटनि खे सॾियूं था, माना हसनैन करीमैन, असां बि पंहिंजे औरतुनि खे सॾियूं था, माना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी हज़रत फ़ातिमतु ज़हरा, ऐं असां हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु, ऐं तव्हां बि पंहिंजे पुटनि खे बि सॾियो, पंहिंजे औरतुनि खे बि सॾियो, पंहिंजे मथां बि पंहिंजे लाइ बि दुआ घुरूं था त जेको कूड़ो हूंदो उन ते अलाह जी लानत आहे। नसारा जे वफ़द सम्झी आहे त हे अल्लाह ताला जो नबी आहे ऐं पाण में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां 3 ॾींहंनि जी मोहलत घुरियऊं त असांखे सही मोहलत ॾियो, असां फ़िलहाल तकड़ में मुबाहिलो न कंदासीं। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे इजाज़त ॾिनी, उन्हनि पाण में बि मशवरो कयो ऐं यहूदियुनि सां बि मशवरो कयूं। यहूदियुनि बि उन्हनि खे इहो मशवरो ॾिनो त अल्लाह जो बरहक नबी आहे, ऐं नसारा में जेके इन्हनि जो सरदार हुयो उन बि चवनि अल्लाह जो बरहक नबी आहे, जेकॾहिं तव्हां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुबाहिलो कंदो तव्हां तबाह बर्बाद थी वेंदो, तंहिंजे करे मुबाहिलो न कयो, तव्हांजे नसुल में न जवान बचंदो न पोढ़ो बचंदो, तबाह बर्बाद थी वेंदो, तंहिंजे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुबाहिलो न कयो। पोइ उन्हनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सुलह कयो त असां जेको आहे सुलह था कयूं, असां सईदनि सां मुबाहिलो न कंदासीं। पोइ उन्हनि 2000 वॻनि ते सुलह कयो त 1000 वॻा सफ़र जे महीने में अदा कंदासीं ऐं 1000 वॻा रजब जे महीने में अदा कंदासीं, बाक़ी असां मुबाहिलो न कंदासीं। मुबाहिलो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां उन्हनि न कयो, इन खे चइबो आहे मुबाहिले जी आयत।
इहा आहे दुआ। माना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे फ़रमायो था चओ असां दुआ कयूं था जेको कूड़ो हूंदो उन ते अल्लाह ताला जी लानत थींदी। हाणे असां में जेको मशहूरु आहे त चओ मां दरिया में थो टपो ॾियां तव्हां दरिया में टपो ॾियो, मां बाह में थो गिरां तव्हां बाह में गिरो, इहो न आहे। आयत क़ुर शरीफ़ में जेको मुबाइलो आहे अल्लाह ताला खां दुआ घुरबी जेको कूड़ो हूंदो उन ते अल्लाह जो कहर नाज़िल थिए ऐं अल्लाह ताला उनखे दुनिया ऐं आख़िरत जी ज़िल्लत ऐं रुसवाई ऐं अज़ाब उनखे कंदो। तेसिताणी पूरो थियो। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त वरी तफ़सील ईंदड़ रुकू जो इंशाअल्लाह सुभाणे पढ़ंदासीं। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतुम फ़िल आख़िरति हसनतुम व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। सल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि अल बैति अजमईन बिरहमतिका या अरहम। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।